अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु। यरकानी हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी 2001 व नुअमिनु बिही व नतवक्कल अलैहि। ताउन कया साईं मौलाना बदरुद्दीन लाड़काड़े वारे। व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। 030030897886। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला शबीह लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्समाइ ज़ातिल बुरूज वल यौमिल मौऊद व शाहिदिन व मशहूद। क़ुतिल अस्हाबुल उख़दूद अन्नार ज़ातिल वक़ूद इज़ हुम अलैहा क़ुऊदुन व हुम अला मा यफ़अलून बिल मुअमिनीन शुहूद। वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युअमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीदिल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्द वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। इन्नल्लज़ीना फ़तनुल मुअमिनीन वल मुअमिनात सुम्मा लम यतूबू फ़लहुम अज़ाबु जहन्नम व लहुम अज़ाबुल हरीक़। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार ज़ालिकल फ़ौज़ुल कबीर। इन्न बत्श रब्बिका लशदीद इन्नहु हुव युब्दिउ व युईदु व हुवल गफूरुल वदूद ज़ुल अर्शिल मजीद।
फ़आल लिमा युरीद हल अताका हदीसुल जुनूद फ़िरऔन व समूद बलिल्लज़ीन कफ़रू फ़ी तकज़ीबिन वल्लाहु मिन वराइहिम मुहीत बल हुवा क़ुरआनुम मजीदुन फ़ी लौहिन महफूज़ सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबी हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसिय आज़म खाक पाए हर वली आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जहला खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजन जो ही निशान आया त रोशन थियो जहां चमकिया ज़मीनो आसमां कशफत जा बिजमालिही आनूर आक़दर असल नूरी संदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ ही विरद सुबह शाम आ सल्लू अलैहि वालिही सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ायो वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत मां बुजुर्गो मेहरबान भाइरो ऐं दोस्तो काफ़ी सालन खां हिन जनाह बाग में खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस थींदी रही आहे। असां अवां जे प्यारे मौलाना बदरुद्दीन नूरी साहब जन जी कोशिश उन सां साथ ॾियण वारनि खे अल्लाह ताला ख़ुश ऐं आबाद रखे जो हर साल ही अजीम शान प्रोग्राम मल्हाईंदा अचनि था। गुज़रियल रात बि इन मौज़ूअ ते ख़िताब थियो हूंदो। अॼोकी रात खां अॻु में
अवांजे शहर जे शोले बयान मुकर्रर हाफिज अली अकबर साहब जंगी भी तकरीर थिया हजरत किबला साईं कंबर वारा मदजिलहुल आली जंगी बे तकरीर वहां बुधिया साईं जन जो हुकुम पतो त सेहत जी ला दुआ घुरी वने हुकुम कन या न कन असा गरीबन जो दुआऊं सारण गड आहिन अल्लाह ताला मुखे अवां के ही वक्त गड विहारण जी तौफीक दिनी आ वहन जी सादत नसीब फरमाई आ मु अवां जे कुरान करीम जे आखिरी पारे जी पूरी सूरत सूरतुल बुरूज तिलावत कई आ अल्लाह ताला मुखे तौफीक अता करे रब्बुल आलमीन मुते करम करे मुझे सीने जी शरह फरमाए तमाम जगह इन जे मुतल्लिक़ अर्ज कया उन खां बाद असा सुन्नत जमाअती अजीम मुनाजिर अजीम मुबल्लिग हजरत किबला मुफ्ती साहब मदजिलहुल आली जन जो खिताब आ उहे भी तशरीफ फरमान आयल आहिन खुदा कंदो अवां जूं दिलियूं ठारींदा अवां जे अंदर खे मुस्तफा जे इश्क जे दर्स सां उजारींदा केतिरा भला बाना गॾु थिया आहियो खुली पंहिंजे ज़ुबान खे खोले दिल सां ज़ुबान खे मिलाए मुझे मदीने वारे घोट ते गॾिजी दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾो आवाज़ कयो न ढरा न चयो वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों जेका सूरत मुआ जगह पढ़ी आ बज़ाहिर अवां जा ज़हन मुमकिनात मुंतशिर हुजन त खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस में इन सूरत जो कहिड़ो ताल्लुक़ आ पर जेकॾहिं सुन्नियत खे पक्को रखंदे अक़ीदे खे मज़बूत रखंदे कल्ब के साफ ऐं सुथरो रखी अल्लाह जे पाक कलाम कुरान करीम के पढ़ंदो तव्हां खे ग़ालिबन हर जाइ ते मदीने जे घोट जो शान बि जलवा कंदे नज़र ईंदो त मुस्तफा जे सहाबन जो शान बि नज़र ईंदो सुभान अल्लाह थोरो आहे ॿई हथ मथे खणो त मां ॾिसां तव्हां शौक़ रखो था ॿुधण जो जज़ाकुमुल्लाह खैरा हिन पाक सूरत जो शाने नुज़ूल कहिड़ो आहे हज़रत शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह तफसीर अजीज में लिखन था पिया त मदीने जे घोट ते पहिरियां ईमान आणण वारा ग़ालिबन गरीब हा मिस्कीन हा नादार हा मक्की जा काफ़िर उन्हनि खे ॾिसंदा हा त उन्हनि ते चथरूं कंदा हा टोकूं कंदा हा ताना हणंदा हा त कहिड़ा मुर्स नबी पाक सां गॾु थिया आहिनि ही हली अॻिते छा कंदा न हिननि वटि माल आहे न हिननि वटि हथियार आहे न हिननि में जिस्मानी कुवत आहे हिकु ॿ ॼणा छा करे सघंदा असां ते ख़ुदा जो राज़ आहे असीं दुनिया में बि ख़ुशि आहियूं ऐं ख़ुदा असांखे अॻिते बि ख़ुशि रखंदो मुस्लमान कुझु करे न सघंदा अल्लाह ताला उन्हनि जे इन ॻाल्हि खे ख़तम करण जे लाइ रब्बुल आलमीन हीअ सूरत नाज़िल फरमाई उनमें हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर खां पोइ थियो ऐं मदीने वारे घोट जे विलादत बासद अॻु में थियो बादशाह हो जंहिंजो नालो हो ज़ू नवास छा ॻाल्हायो छा नालो हो पक्को कजो अल्लाह ताला मूंखे हिम्मत ॾे भला वधीक तर जनाह बाग मां ॿाहिरि निकिरण ताईं त यादि रखिजो पोइ वधीक मुंहिंजी मर्ज़ी आहे उनखे ज़ू नवास ॾींदा हुआ उनजी हुकूमत जी एरिया बि महदूद हुई पर कम फहम हो ज़हन जो रद्दी हो हू पान खे ख़ुदा सॾाईंदो हो हुन हिकिड़ो जादूगर पालियो हो रखियो हो जेकॾहिं को न मञींदो हो त हुनखे सहर कराईंदो हो ऐं सहर जा बि वॾा दुनिया में ज़ुल्म वॾा ज़ुल्म
मूं जिद्देशरी मां किताब वरितो तैसीरुर रहमान, उन में एतिरियूं सूरतूं लिखियूं अथई त साहिर सिहर करण वारा अहिड़ो सिहर कंदा आहिनि, पेशाब ते तावीज़ लिखंदा, औरत जे माह वारी रत ते तावीज़ लिखंदा, औरत ॿार ॼणी धीअ रत ते तावीज़ लिखंदा, माज़ अल्लाह क़ुरान करीम जी आयतुनि ते लतूं नहीं बीहंदा, अहिड़ी माण्हुनि में नफ़रत पैदा कंदा आहिनि जो मर्द पंहिंजे घर वेही खे ॾिसंदो त इंसान कोन्हे, को मूंसां जानवर सुतो पियो आहे, इहे नफ़रतूं पैदा कंदा आहिनि। अल्लाह ताला इन सिहर खां बचाए, इन मुसीबत खां महफ़ूज़ फरमाए। उन बादशाह जो जेको दारो मदार हूंदो हो उन साहिर जे सिहर ते हूंदो हो, जादूगर जे जादू ते हूंदो हो। जागो पिया सभु हा चयो त मां सम्झा जागो, तव्हांजो ॾोह कोन्हे। हिकिड़े जलसे में मूं चयो सुभान अल्लाह चओ, हिकिड़े माण्हू रड़ करे चयो सुभान अल्लाह, ॿिए चयो कुझु आस्ते कर, की मौलवी चए त ॾाढा कर, तूं चई त आस्ते कर, फातासीं की तरह सो तव्हां फाथल न आहियो, कुझु बिस्मिल्लाह करे सुभान अल्लाह चवंदा हलो। ज़ू नवास खे उन जादूगर समझायो त ॻाल्हि ॿुध, मां हाणे पोढ़ो आहियां, पीर सन आहियां, ख़बर नाहे मुंहिंजी ज़िंदगी केतिरी आहे, मां जे मरी वियुसि त तूं कंहिंजे जादूअ जे ज़ोर ते हुकूमत हलाईंदे, मूंखे को ज़हीन शागिर्द ॾे त मां उनखे जादू सेखारियां। उन हिकिड़ो ज़हीन जांच करे शागिर्द ॾिनो, पर शागिर्द जे क़िस्मत में रब्बुल आलमीन भलाई लिखी, उन जी ख़ुशकिस्मती हुई। वो जादूगर वटि वियो, मोटंदे रस्ते में ॾिठई त हिकु अल्लाह जो आरिफ बानो, जंहिंखे उन दौर में राहिब सॾींदा हुआ, ॿुढड़ो आहे, हिकिड़ी छपरी में वेठो। नौजवान लड़ी आयो, किस्मत उनखे छिकियो, उन सां मुलाक़ात कई, उन पुछियो बाबा केॾे वियो आहीं? चई मां जादू सिखण वियोसि। अच्छा जादू सिखण में? चईसि भला तव्हां वटि छा आहे? चई मूं वटि अल्लाह जो इस्म ज़ात। सभई तो सुभान अल्लाह, ज़ोर सां न चवंदो त पोइ मज़ो न थींदो। ईअं कयो न, लाड़काणे जे जलसे खे माण्हू यादि कंदा आहिनि। मूंखे चवंदा आहिनि साईं लाड़काणे वारी जेका तकरीर आहिनि उहा कैसेट खणी अचिजो, छो त लाड़काणे में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मुर्शिदनि जे मुर्शिद पीर मिठासी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात आली सिफ़ात मौजूद आहे, उन जी निगाहे करम, निगाहे फैज़ आहे। अल्लाह ताला जे वली कामिल जो फैज़ मौजूद थो हाणे। अल्लाह जा प्यारा बांधड़ो, हबीब करीम अलैहि सलाम जा आशिको, उन नौजवान जी क़िस्मत भली थी। उन राहब खां पुछी तव्हां वटि छा जो सबक़ आहे? चई मूं वटि अल्लाह जी इस्म ज़ात जो सबक़ आहे। कहिड़ो इस्म? अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो, जंहिं बि कमायो कामिल बणियो। सुभान अल्लाह कोन था चओ, मां छा कयां तव्हांखे? अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो, जंहिं बि कमायो कामिल बणियो, बेदीनीअ बुछड़ाईअ खां जंहिं पाण बचायो कामिल बणियो। पर अकीदे में कट्टर सुन्नी हुजे, गप जो किलो न हुजे, झंग जो ढिल्लो न हुजे, अकीदे में कट्टर सुन्नी हुजे, विच जी मुन्नी न हुजे। अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो, जंहिं बि कमायो कामिल बणियो, बेदीनीअ बुछड़ाईअ खां जंहिं पाण बचायो कामिल बणियो। अहल सुन्नत वारो अकीदो आहे बिला शके बरगुज़ीदो, पको सुनी रही नीहो नबी सां जंहिं बि निभायो कामिल बणियो। अल्लाह 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 इस्म खुदा जो, जंहिं बि कमायो कामिल बणियो, बेदीनीअ बुछड़ाईअ खां जंहिं पाण बचायो कामिल बणियो।
उन राहिब उन नंढे नई उम्र वारे खे रब्बुल आलमीन जी इस्म जो दर्स ॾिनो। हिकु दफ़ा ॿ दफ़ा टे दफ़ा आयो। बादशाह सम्झे पियो त जादूगर ॾे थो वञे, ही जादूगर ॾे वञे ई कोन, ही उन अल्लाह जे सालिह बाने खां रब करीम जे ज़िक्र जा वज़ीफ़ा पुछी लतीफ़ा तय पियो करे, सीने खे मुनवर पियो बनाए। हिकु ॾिहाड़े रस्ते में अचे ॾिहाड़े त वॾो हिकिड़ो नांग आहे, माण्हू अॻियां पोयां पोइ ते अॻिते बीही रहिया आहिनि। उन वक़्त में बंदूक कान ही जो हुन सां परे खां मारिजे, वेझो टप खां केरु वञे कोन पियो। हिन नंढड़ी पथरी खणी उन नांग खे हणी ऐं चई त अल्लाह ताला जे तुंहिंजो इस्म हक़ आहे ऐं तुंहिंजो ही माण्हू सचो आहे, त हिन पथरी सां हिन नांग खे मार। नांग मरी पियो। माण्हू हैरत में पइजी विया, पुछूं छा पढ़ी? चई मूं अल्लाह ताला जो मिठो नालो पढ़ियो। आस्ते आस्ते शोहरत थींदी वई, आस्ते आस्ते मशहूरी थींदी वई। दुनिया में ईअं थींदो अथव, को नओं पीर बणजंदो न पोइ मौलनि खे घुराईंदो। असीं मौलवी पैसो मिलियो त ॼण सभु कुझु मिलियो, अचे पढ़ाईंदासीं, अचे खणंदासीं, हल पुट। हा हिते थो रही हो, हाणे मोटो थो मदीने खां, खणी 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 हणंदासीं। पोइ वरी जॾहिं माशाअल्लाह मशहूर थी विया त पोइ वेठे टे अंगुरियूं ॾींदा आहिनि। हीअं पीर साहब खे बि एॾी इज़त मिली वई, मक़ाम मिली वियो। हिन अल्लाह जी वलीअ जी शोहरत जो थी त हिन ईअं कोन सोचियो त मां छा आहियां, हिन सोचियो मां अल्लाह जे दीन जो कमु कयां, अल्लाह जे दीन जी ख़िदमत कयां। अचे पियो त बादशाह जो वज़ीर जेको अखियुनि खां नाबीना थी वियो हो, उनखे सॾियईं बादशाह जा वज़ीर, जी अबा तुंहिंजे अखि जो इलाज नथो थिए। चई अबा वस करे बीठो नथो थिए, जे थी वञे, चई थी वञे त बाक़ी छा खपे, मां न बीना बीना बणिजे न बाक़ी छा खपे। चई चङो वेझो आयो। हुन अल्लाह जे बाने मिठे मालिक जो नालो वठी अखि ते हथ जो घुमायो त अखियूं रोशन थी वयूं। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सही मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे, जमहूर मुफस्सिरन उनखे बयान फरमायो आहे। हज़रत हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बरकात उम्मतियो, उन नौजवान जी मशहूरी थींदी वई। ओ वज़ीर जेको अखियुनि खां नाबीना हो, बादशाह वटि जो आयो त अखियूं रोशन। पुछीस किथां इलाज कराई? चईसीं ॿियो इलाज कोन्हे, तव्हांजे छोकिरे खे छॾियो न पढ़ण जे लाइ। उन मुंहिंजे अखि ते हथ घुमायो त अखियूं रोशन थी वयूं। चई जादू अथसि ती काशी? क्यों हुन खां पुछ। घुराई छा पढ़ी? जी अल्लाह जो नालो। चई मूं तोखे मोकिलियो त तूं जादू सिख या अल्लाह जो नालो सिख? चई मां अल्लाह जो नालो सिखियो आहे। चई ठीकु आहे, बी मां तोखे ॾिसां थो, कंहिं तोखे सेखारियो आहे? चई फलाणे बुज़ुर्ग। उन बुज़ुर्ग खे ॿधी आया, उनखे उन ज़ालिम करट सां ॿ धकराए छॾियो। चई तूं छा थो चईं? वज़ीर खे चई तूं भला? चईसीं मां जंहिंजे नाले सां मूंखे अखियूं मिलियूं आहिनि, उनजो नालो न छॾी मुंहिंजो न ते ईमान आहे, उनखे बि क़त्ल कराई। हिन नौजवान खे क़त्ल कराइण जे बजाय सोचई त हिन खे मां दीन छॾायां। दुनिया चवंदी वाकई खोटो दीन हो, कूड़ो दीन हो, उन खां हटी। नौजवान खे घुराई। नौजवान चयोसि मां आम मुस्लमान आहियां, मां पक्को मुस्लमान आहियां, मूंखे भली मारा भली ईज़ा, जेको करणो अथई भली। बादशाह सिपाहियुनि खे सॼो वठी जबल ते, उते हिनखे टंगो टाली करे हेठि छिलायो, कंधु भॼी पएसि। चई बादशाह मूंखे त मोकिली थो, पर हिननि ग़रीबनि जो ख़ैर घुर। चई इन्हनि जो ख़ैर छा, तूं हिन खां ॾाढो ई? चई मां ॾाढो कोन हा, पर जंहिंजो नालो वठां थो उहो ॾाढो। सुभान अल्लाह। वठी आयो, जबल ते वठी आया। वीचारा हो मजबूर, छा कनि, हुकूमत जो ऑर्डर आहे। जबल ते वठी आया, हिनखे जो ॿधन पिया त ॿधिजे न पियो। हिन मथे निहारे जी अल्लाह मक्फनी हिम बिमा शैत, मुंहिंजा मौला जीअं मरी मुंहिंजी किफ़ायत कर, मूंखे बचा। जबल ॾार खाधो, उहे वठी अचण वारा अंदरि हलिया विया। ही जबल तां खिलंदो मुरकंदो मरकंदो लही बादशाह जे दरबार में आयो। बादशाह हैरान आहे, चइबा काॾे कई विया? चइसि जबल में।
चई हा जबल ते तो जादू पढ़ियो हूंदो हाणे तोखे दरिया में थो बोराया चई बिस्मिल्लाह उन जो बि ख़ैर घुर बेड़ीअ में विझी रवानो कई विच दरिया में बेड़ी आई बेड़ी ऊंधी थी उहे वीचारा गॾु अचण वारा ॿुॾी विया ऐं पाण दरिया तां ईअं पियो चे जो रोड सां अचबो आहे सभई चो सुभान अल्लाह तंग थी पियो बादशाह पुछेसि तो भला मरद या मरद ई कोन चे बादशाह मां तोखे पंहिंजे मौत जो रस्तो ॾसियां तरीक़ो ॾसियां वाट थो ॾसियां कहिड़ी वाट थो ॾसी साईं खजीअ जो वॾो वण हुजे उन में सिरकण लॻाए या फांसी घार थींदो आहे उन में मूंखे तूं मथे टंगजा फांसी मुंहिंजे गिचे में तूं विझजा हेठां तीर तूं हणजा पर जॾहिं हणी तरजा बिस्म रब हाज़ल ग़ुलाम हिन नौजवान छोकिरे जे रब जे नाले सां थो हणा ॿिया चवनि पिया चरियो छो ही चा पंहिंजे मौत जो पाणे पियो ॾस ॾी जे तूं मौत खां वॾी ॻाल्हि कान्हे नेठि मरणो आहे पर मां चवां थो कहिड़े तरीक़े बि हिन दुश्मन खां पंहिंजे मालिक जो नालो वठणु आहियां सुभान अल्लाह छा मोहब्बत आ मालिक मिठी जी इसम सां छा प्यार आ ईमान सां क़ुरान करीम खां अॻु जो वाक़ियो आहे हज़रत ईसा खां पोइ जो वाक़ियो आहे ही विच वारे दौर जो वाक़ियो आहे हज़रत हबीब करीम जा आशिक़ उन ईअं कयो ग़ुलाम जो रूह परवाज़ थियो माण्हू जेके ॾिसण आया हुआ उन्हनि चयो त बादशाह कूड़ो आहे ग़ुलाम सचो आहे जॾहिं ग़ुलाम हिन नौजवान सचो आहे जॾहिं नौजवान जे रब जो नालो वरतई तॾहिं कामयाब थियो आहे हिन नौजवान खे मारण में नालो वरतो आहे असीं हुअं ई पंहिंजे रब जो नालो वठी था समी माण्हू मुस्लमान थी पिया हुअं हिकिड़ो बि हुअं राज मुस्लमान थी पिया हिन पंहिंजी मुशावरत काउंसिल घुराई ॿियो ख़बर छा कयां चयोसि 200-300 छा कंदा खॾ खणाए 40 गज़ वेकरी 40 गज़ हेठि ऊन्ही 40 गज़ कुशादी उन में काठू विझी बाह बारा हिननि सभिनी खे गिरफ़्तार कराए उन खॾ जे मथां वठी विया हिननि खे चयो त या इस्लाम या ईमान खे छॾियो या हज़रत ईसा जो दौर हो उन जो इनकार कयो या हिन खॾ में घड़ो पाणी भॼी वेंदा पाणे छॾे ॾींदा पर हुनखे आ ख़बर कान्हे त भिटाई छा थो चवे केर थो चवे ॾाढा ॻाल्हायो वॾी आवाज़ सां ॻाल्हायो आयत जे सूरत जे आयत जा नुक्ता बयान थींदा ख़ुदा कंदो तव्हां ॿुधंदा पर ॻाल्हि खे हलाए वठूं भिटाई घोट खे मञूं था हलाइनि न जेके नथा मञो से न खणजो ज़ोरी कान्हे छा चयो भिटाई साहिब जे बारे में सोह सिंध जी शान वारो आ लतीफ सभई जो सुभान अल्लाह मर्तबे ईमान वारो आ लतीफ सुभान अल्लाह हमेशा कुरान गॾु रखंदो हो मसनवी मौलाना रूमी जी गॾु रखंदो हो शाइरी बि कंदो हो अल्लाह जे इबादत में महू हूंदो हो ज़िक्र में लॻो पियो रहंदो हो उन भिटाई घोट छा ॿुधायो त बाहि ते जे गॾु थिया हा खॾे ते कठे कया विया हा उन्हनि जो कहिड़ो ज़िंदो फरमाए थो पतंग ने पहकयो अची मिड़िया मथे मच लहस पसीन लिचिया सड़िया मथे सच गिचियन संदा गच कुल वेचारन विञाया बेशक बेशक हिकिड़े खे उछलायूं ॿियो टियों वारे ते अल्लाह जा बांधड़ा दीन तां कुर्बान थींदा विया हलंदे हलंदे हिकिड़ी औरत जो नंबर आयो उनखे खीर टाक बचड़ो कच्छ में हो उनखे चयूं त तुंहिंजे बच्चे खे खसे खीर वारे खे बाह में था विझूं हुनखे बच्चे ते एहसास थियो पंहिंजे जान जो न बच्चे जो एहसास थियो त उन खीर पिया के बच्चे पंहिंजे मां सां ॻाल्हायो अम्मा ड्रिज न अम्मा फिक्र न कर ज़ाहिर में नारा अंदर नूरा
ज़ाहिर में बाह अंदर जन्नत जो बाग आ उन नंढे खे वठी उछलायो वरी मां खे उछलायो ये सभनी खे उछलाईंदा विया अल्लाह ताला दा बानड़ो न पंहिंजे रब करीम ते ईमान और इम्तिहान में कामयाबी ॾेखारी खुदा जो आर्डर थियो हा बाह मथे उथी सोई जेके बि कुर्सियुनि ते वेठा हा बादशाह उन जा साथी उन सभिनी खे साड़े छॾी अल्लाह ताला या सूरत नाज़िल करे मुसलमान के दिल जाए ॾिनी त जीअं उन्हनि पे मुसलमाननि खे ईज़ायो पर नेठु हे तबाह थी विया इएं मके वारा तव्हां खे ईज़ाइनि था अव्हां खे धमकियूं था ॾियनि अव्हां खे धड़का था ॾियनि ई हमेशा न रहंदा इन जे मथां बि अव्हां जो ग़लबो थींदो ऐं मको फतह थींदो पूरी दुनिया में मुझे मुहम्मद करीम जो कलमो हलंदो पूद कसमा बुर्जन वारे आसमान जो आसमान में बुर्जन सिजुने बुर्जन में हलंदो आ गर्मी सर्दी सर सियारो सब कुछ उन्हें बुर्जन जी असर में थींदो आ दुनिया में अनाज उन्हें बुर्जन जी असर ते पचंदो आ मेवा उन जे असर ते पचंदा हल जहिड़े बुर्ज में सिजु हूंदो उन जो अहिड़ो असर ईंदो अल्लाह फरमाए थो मूंखे बुर्जन वारे आसमान जो कसम वल यौमिल मऊद ऐं वाइदे ॾिनल ॾींहं जो कसम सुभान वाइदे ॾिनल ॾींहं चओ सुभान अल्लाह वॾे सुभान अल्लाह सब को मरंदो कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ऊन उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ व मल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर साईं वॾे खे निंड थी अचे साईं निंड न कजो हाँ साईं मुफ्ती साहब अॻे ई चयो दादा 12 बजे खां 12:30 मिलंदो टाइम देर थी वेंदी पर हाणे देर असांजे मुक़द्दर में अची वई आहे त कयूं छा साईं जी महिरबानी जो मूंखे टाइम ॾिनो मूं चयोसीं तव्हां अॻ में कयो चई न मुंहिंजो जंहिंमें तव्हां राज़ी थियो चई त न इहा बि हिकिड़ी मुहबत ऐं शफ़क़त जी निशानी आहे हबीबे करीम जा आशिक़ो वाइदो ॾिनल ॾींहुं मौत जो ॾींहुं बि आहे ऐं वाइदो ॾिनल ॾींहुं क़यामत जो ॾींहुं बि आहे थोरो होश सां ॿुधजो कहिड़ो वाइदो अल्लाह ताला काफ़िरनि खे जहन्नम में साड़ण जो वाइदो कयो आहे अल्लाह ताला ईमान वारनि खे जन्नत में रहण जो वाइदो कयो आहे अल्लाह ताला मदीने जे घोट सां शफ़ाअत जो वाइदो कयो मुस्तफ़ा जी शफ़ाअत अहल सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे ऐं कतई दलीलन सां मुतवातिर हदीसनि सां अल्लाह जे क़ुरान जी आयतुनि सां साबित आहे हबीब करीम जी ज़ात पाण शफ़ाअत कुबरा फरमाईंदा शफ़ाअत जो बंदि थियल दरवाज़ो खोलींदा पोइ बाक़ी जेके हल उहे बि शफ़ाअत जे मैदान में लहंदा शहीद ईंदा सालिह ईंदा वली ईंदा उलमा ईंदा क़ुरान पाक जा हाफ़िज़ ईंदा कई अल्लाह जा बाधा मैदान में लहंदा पर शफ़ाअती कुबरा हक़ आहे त मदीने जे घोट जो हक़ आहे इन जे करे अल्लाह जी बाने फरमायो फरमाए थो गुनहगारो न घबराओ सियाहकारो न शर्माओ गुनहगारो न घबराओ सियाहकारो न शर्माओ कि तुमको ढूंढती होगी वहाँ रहमत मोहम्मद की एडो करीम हबीब मिलियो आ एडो रहीम नबी मिलियो आ एडो मेहरबान पैगंबर मिलियो आ जो खुदा पाण तो कुरान करीम में फरमाए लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम तहकीक तशरीफ फरमा थो वट शान वारो रसूल अवां खे का बि तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजे हबीब खे गरी लॻंदी आहे अवां जे मथां हिर्स कंदड़ आहे मोमिननि सां बाज़ारो ई महिरबान आहे सभई चओ सुभान अल्लाह जोर सां चओ
वॾे आवाज़ सां चओ शफ़ाअत जो वाइदो ॾिनल कई आयतूं शफ़ाअत जे बारे में आहिनि हिकिड़ी प्यारी आयत ॿुधो अल्लाह फरमाए थो मिन अल-लैल फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असाई यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा मुंहिंजा हबीब रात जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ो ही अव्हां जी लाइ वधीक फर्ज़ आहे अल्लाह जी रहमत वेझी आहे अव्हां खे मक़ाम महमूद अता फरमाईंदो मुफ़स्सिर लिखनि था मक़ाम महमूद छा आहे कई कौल आहिनि हिकिड़ो कौली हुआ अल्लाह पंहिंजे हबीब खे पंहिंजे कुर्सीअ ते विहारींदो ऐं फरमाईंदो मुंहिंजा हबीब अव्हां चवंदा वञो त मां बख़्शींदो वञा अव्हां घुरंदा वञो त मां ॾींदो वञा अव्हां पुछंदा वञो त मां छॾींदो वञा एतिरी नबी सी शफ़ाअत कंदा जो अल्लाह पाण फरमाईंदो हबीब सभई शफ़ाअत सां ॿाहिरि पिया कढो के अहिड़ा दाना बचायो जो मां पंहिंजे रहमत सां उन्हनि खे ॿाहिरि सुभान अल्लाह मुझे हबीब जी शफाअत जे वाइदे वारो ॾींहुं बि हुआ मोमिननि जी अम्मा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी सय्यद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा सभई चो सुभान अल्लाह असांजो ईमान आहे त मुस्तफ़ा जा नंग असांजो मायरूं आहिनि छा आहिनि ॻाल्हायो बा असांजो मायरूं आहिनि मुस्तफ़ा जे नंग खे जेको बुरो चवे वो समझो त वॾो बेग़ैरत आहे जो मदीने वारे घोट जे नंग ते हमला करे अल्लाह जे हबीब जा नंग पाक हल मुस्तफ़ा पाक पाक खे पाक नंग मिलिया हल पर्दी वारा मिलिया हल हया वारा मिलिया हल हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा में एतिरो पर्दो आहे जॾहिं नबी करीम दुनिया तां रहरत फरमाई त संदन ज़ियारत मज़ार ते ईंदी हुई हज़रत अबू बकर भर में दफ़न कयो तॾहिं बि ईंदी हुई जॾहिं हज़रत अमीर उमर दफ़न कयो त अम्मा सान पर्दो करे ईंदी हयादार हुई फरमाए थी पई नबी मुंहिंजो वर्रा उन खां पर्दो न आहे हज़रत अबू बकर मुंहिंजो बाबो आहे उन खां पर्दो न आहे अमीर उमर मज़ार में आहे उन खां बि मां पर्दो करे आई आहियां इते ढरी सुभान अल्लाह जो ॾुखी ॻाल्हि आहे ॻाल्हि ॾुखी बुजुर्गनि जे मज़ारनि ते किन था कयो औरतुनि जा धन वञो कलंदर ते वञ भिटाई ते राज लथा पिया आहिनि न पर्दो आहे न हया आहे न शर्म आहे न शुनास आहे को सालिह शख़्स वेही मुराक़बो करे न सघे को अल्लाह जो ज़िक्र न करे सघे बेपर्दा औरतुनि खे वठी वञणु कतई जाइज़ न आहे सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो तवाफ़ सिर्फ़ बैतुल्लाह जो कबो लेकिन ॿिए खे सजदो जाइज़ हुजे हा त मदीने वारो पाण खे सजदो कराए हा पर हमेशा न न ये बेखे सजदो जायज़ हुजे हा तो औरत खे चवां हा त मुर्स खे सजदो करे पर सजदो खुदा खे कबो ॿिए खे करणी न जागो पहला न सजदो ॻाल्हि कंहिंखे ऐं तवाफ़ चओ त सही बैतुल्लाह शहर ईंदा आहियो बाबा भली मां काफ़िर कयां भली त पोइ ख़ैर सां निकाह बि ॿार सां भरा में थी कॾहिं बि ये न कर अल्लाह ताला जी ज़ात बरकात प्यारा बानो हज़रत हबीब करीम जे ज़ात बरकात की प्यारी कुंवर अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी एक दफ़े मां वेठी आहियां मुझे मदीने वाले आका मूंखे फरमायो आयशा मुझे मथा को एहसान कर बाहूं बधियो साईं मां एहसान कयां तव्हां जा एहसान असां ते असीं चाहियूं जेकी खिदमत चओ मां कयां फरमाए था मुझे उम्मत जे लाइ दुआ करो वॾी आवाज़ सां नची सुभान अल्लाह कसठी लॻी मुझे उम्मत जे लाइ दुआ करो साईं चई केवला दुआ छा अल्लाह पाण क़ुरान में चयो आहे त नबीअ जूं घर वारियूं मोमिन जूं माइरूं आहिनि मां मोमिन जी अम्मा आहियां क़ुरान चए थो फरमायो हा वो केड़ी अम्मा जी दिल चवंदी तो औलाद जहन्नम में वञे पान जन्नत में वञे
क़यामत की ॾिहाड़ी मां अर्ज़ कयसि मुंहिंजा मौला तो पाण चयो आहे त नबीअ जो घर वारी मोमिन जो माहिरो आहे हाणे जेसी मोमिन जन्नत ॾे न वेंदा त मां बि न वेंदीमांइ वॾे आवाज़ सां चओ खुली खुली चओ वली यौमिल मौऊद वाइदो कयल ॾींहुं जंहिंमें मुस्तफ़ा जे शफ़ाअत जो इज़हार थींदो हबीब जे शान जो इज़हार थींदो बल्कि अल्लाह जे प्यारनि ईअं फरमायो आहे त क़यामत क़ाइम थिए ई इन्हे जे लाइ थी त मदीने जे घोट शान ज़ाहिर थिए छा चो के अल्लाह जे प्यारे तो फकत इतना सबब है इन एकादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है नबी होंदा वली होंदा होस होंदा कुतुब होंदा अब्दाल उताद होंदा कई अल्लाह जा प्यारा होंदा कंहिंखे मजाल कान्हे जो शफ़ाअत जो दरवाज़ो खोलाए अव्वल जन्नत खे खड़काए खोलींदो त मदीने वारो खोलींदो अल्लाह जे दरबार में अव्वल शफ़ाअत कंदो त मुस्तफ़ा करीम वलियौमिल मौऊद वाइदो ॾिनल ॾींहुं उन में निहार जाहली त मदीने जे घोट शान आहे मुस्तफ़ा जी ज़ात जा आशिको हज़रत हबीब करीम जी शफ़ाअत जो ॾींहुं अॻिते छा बयान थियो व शाहिदिन व मशहूद जागो पिया कसम शाहिद जो ऐं मशहूद जो तफ़सीर लिखनि था शाहिद टिनि मसदरनि खां निकिरी सघे थो शाहिद निकतल आहे शहूद खां शहूद जी माना हाज़िर अल्लाह ताला फरमाए थो कसम हाज़िर थींदड़ जो इन मां मुराद जुमे जो ॾींहुं आहे छो त जुमे जो ॾींहुं हाज़िर थींदो आहे नबी साईं फरमाए त जुमे जो ॾींहुं भले में भलो ॾींहुं आहे जंहिंमें सिजो भिरियो आहे सो जुमे जो ॾींहुं भलो आहे इन में आदम जी ख़िलक़त थी आहे इन में आदम खे जन्नत में रहायो वियो आहे इन में आदम खे जन्नत खां हेठि लाथो वियो आहे क़यामत जुमे जे ॾिहाड़े क़ाइम थींदी ऐं मशहूद मंझां मुराद आहे अरफात जे टकरीअ ते हाज़िर थियण वारे ज़ुल्हज जो 9 तारीख़ जो ॾींहुं जंहिंमें हिकु न ॿ न लखी माण्हू हाज़िर थींदा आहिनि ऐं थोरनि जे सदके सभिनी ते अल्लाह ताला महिरबानी कंदो हिकिड़े बुजुर्ग जो बयान आहे त अरफात में होस दुआ घुरम या अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमा हज क़बूल फरमा इल्हाम थियो तुंहिंजो हज क़बूल कोन्हे रोई सुम्हीरस ॾिसां त मलाइक मथां लही आया हिकिड़ो ॿिए खे चए पियो हिते घणा हाजी गॾु थिया आहिनि चईं 3 लख हज घणनि जो क़बूल आहे 3 ॼणनि जो 3 लख आया हज सिर्फ 3 जो क़बूल थियो आहे पोइ ॿियनि जा पंध अजाया सफ़र अजाया ख़र्च अजाया त ॿिए मलाइक जो न अजाया न आहिनि अव्वल 3 जो हज क़बूल थियो आहे पोइ 3 जे सदके रब 3 लखनि जो हज क़बूल करे छॾियो सुभान अल्लाह शहूद खां जे माना वठ बि शाहिद जो निकिरण चइबो त पोइ इहा माना जुमे वारी ऐं 9 तारीख़ ज़ुल्हज वारी मुराद आहे ऐं जे वठबो शहादत खां या वठबो मुशाहिदे खां त पोइ शहादत खां वठबो त माना आहे शाहिदी ॾींदड़ अदा निंड न कयो शाहिदी ॾींदड़ केर मुराद आहे शाहिदी ॾींदड़ मदीने जो घोट ज़ोर सां चओ ऐं शाहिदी उहो ॾींदो आहे
जेको वाक़े वक्त मौजूद होंदो आ पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आ जेकॾहिं शाहिदी थो ॾे त पुछो बिंदुसि तूं हुए मौजूद तो अखियुनि सां ॾिठो हो चवंदो हा मां मौजूद होसि मूं ॾिठो हो मदीने वारे घोटल असांजो अक़ीदो आ त नबी करीम हाज़िर नाज़िर आ सो इन क़ुरान पाक जे लफ़्ज़ जो असां दलील था वठूं त जॾहिं नबी शाहिद आ त शाहिद उहो हूंदो आ जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आ इन जे करे मदीने वारे फरमायो त सारी कायनात अल्लाह मुंहिंजे लाइ खोले छॾी आहे जेकी कुझु कायनात में आहे मां ईअं पियो ॾिसां जे पंहिंजे हथ जे तरीक़े खे ॾिसबो आहे दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी करीम हाज़िर नाज़िर सारी कायनात मुस्तफ़ा जे अॻियां खुलियल रोशन आवाज़ हुआ पर पाण जे कंहिं ते नज़र न कनि केॾे न निहारीनि तो जुदा ॻाल्हि आहे त कायनात मुंहिंजी मुस्तफ़ा जे नज़र जे अॻियां तमामु थोरी आहे हींअर निहारो कंप्यूटर जो दौर आहे साइंसी दौर आहे काफ़िरनि मुल्कनि में एतिरी तरक़ी थी आहे जो हू पाकिस्तान छा सभिनी मुल्कनि खे ॾिसनि वेठा घर वेठे ही चुरे पियो ही हले पियो ही वहे पियो ही वापरिजे पियो हबीब करीम जा आशिक़ो जॾहिं काफ़िरनि जे साइंसी ताक़त में ही पावर आहे त मदीने जे घोट जो पावर छा हूंदो अबा मुस्तफ़ा जी शाहिदी क़बूल आहे न ॾाढा ॻाल्हायो नबी करीम जी शाहिदी क़बूल आहे जन खे क़बूल आहे सेहत खणजो ॿिया न खणजो पोइ मदीने वारे शाहिदी ॾिनी कहिड़ी अबू बकर ने फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत 10 सहाबा जा नाला वठी नबी से पहिरें अबू बकर सिद्दीक जो बयान फरमायो मुंहिंजो अबू बकर जन्नती आहे अबू बकर जी माना सुभान अल्लाह अबू बकर जी माना सुभान अल्लाह मदीने वारे सदके सदाई खुश हो अबू बकर जी माना है नेकिन खे गॾु करण वारो एतिरो नेकिन खे गॾु कयईं जो नबी से ज़ात फरमायो त अल्लाह ताला 360 अहिड़ियूं ख़सलतूं पैदा फरमायूं आहिनि अहिड़ियूं ख़ूबियूं पैदा फरमायूं आहिनि जो जंहिंमें हिकिड़ी हूंदी उन हिक जे सदके जन्नत में वेंदो हज़रत सिद्दीक़ अकबर पुछो या रसूल अल्लाह मूं में का आहे या न पाण फरमायो त ॿियनि में हिकिड़ी हूंदी त बि जन्नत में वेंदा अबू बकर तो में सभई मौजूद सुभान अल्लाह एतिरो शानदार मदीने जे घोट जो आशिक़ जो अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे बुजुर्ग जो किताब मदहनामे सिंध तहा जगह हले पियो साईं जे दौर में कंहिं सिंध ते हमलो कयो सिंधी क़ौम खे घटि वधि ॻाल्हायो मखदूम साहब जो जवाब ॾिनो आहे सख़्त लफ़्ज़नि में बि जवाब ॾिनो आहे पर मूं हुन जा सख़्त लफ़्ज़ न आंदा हींअर फितरे जो दौर आहे बाक़ी आंदो आहे तर्जुमे में साईं जे अक़ीदे खे पढ़ी ॾिसो मुहबत खे पढ़ी ॾिसो इश्क़ रसूल के पढ़ी ॾिसो साईं लिखे तो जॾहिं नबी पाक जी ज़ात दुनिया ता ज़ाहिरी रहलत फरमाई छा फरमाई ज़ाहिरी छा तो चवां ज़ाहिरी रहलत छो तो नबी अॼु बि ज़िंदा जे दुनिया में जिंदा हुआ अॼु बि ज़िंदा ॿुधण वारो आहे ॾिसण वारो आहे जंहिं ते राज़ी थिए कर्म करे हुन वटि अचण वारो आहे अची सघंदो आहे मखदूम साल खे थो पियो हबीब जी ज़ाहिरी रहलत थी आहे हज़रत अमीर उमर फरमायो 4 ॾिहाड़ा गुज़रिया मूं दिलि में सोचियो अबू बकर सिद्दीक़ वटि वञा महबूब जूं वेही ॻाल्हियूं कयूं पीउ जूं वेही पचारूं छा चयो भेटा ई घोट
हमें तो यार पिरियन सा या कर पिरियन जी पचार। हाँ जागो पहला यार पिरियन सा या कर पिरियन जी पचार। इन्हनि मिनी का धार शलकादर कंखे न करे। अमीर उमर फरमाया थो मास हजरत अबू बकर सिद्दीक जे घर जे दरवाजे ते पहुतो। हाँ मथन जो टाइम आ, अंदरा रोन जो आवाज पियो अचे, रोन जो आवाज पियो अचे। ऐं छा पियो चवे अबू बकर सिद्दीक माहाज़ल बुका या रसूल अल्लाह, माहाज़ल बुका या रसूल अल्लाह, माहाज़ल बुका या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल ही रोन छा जो आ, छाजे ला रोई रहा हो। अमीर उमर जोर सां धक हयां दरवाजे खे खोलण जे लाइ। अबू बकर गोढ़ा होगी दरवाजो खोलियो आ। पुछे तो अमीर उमर अबू बकर छो पियो रोई? फरमाए थो मां हाणे निंड में होस, ख्वाब में निहारिया पियो त नबी पाक जी ज़ात बरकात मथी जाहन मां बि पोयां वियो। हाँ वींदे वींदे मलाकन रोकियो बीह मुझो मूंखे छॾियो, मां मदीने वारे जो सच्चो गुलाम आहियां। हुज़ूर किथे आ? तव्हां त हुज़ूर अर्श जे कुंगरे में हथ विझो बीठो आ। हिकिड़ो हथ अर्श जे कुंगरे में आ, ॿिए सां जहन्नम जे ताले के बंद करे रहो। रोए पियो या अल्लाह जहन्नम जो दरवाजो बंद करे छॾ, न खुलियल हूंदो न मुंहिंजा उम्मती वेंदा। मौली साहब बदरदीन लिखे त कावड़ जी पर मुझो गुनहगार लिखे त कावड़ जी पर के बिला मुफ्ती साहब लिखे त एतराज कर। लिखण वारो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी आ, जंहिंजे इल्म खे दुनिया इस्लाम मञियो आ। ऐं हाणे मक्के में उन्हे जा किताब अरबी में छपाए न पिया। मथा लिखनि था इमाम सिंधी, ही इल्म जो इमाम। सभई तो सुभान अल्लाह। ओ तो लिखे त हजरत अबू बकर या ॻाल्हि कई, उमर मूंखे छो उथारी? न उथारी हा त मां ॾिसां हा त छा थियो, दरवाजो बंदि थियो या न। अञा ईअं पाण में ॻाल्हाइनि पिया त ग़ैबी आवाज़ आयो। ओ अबू बकर उमर यकीन करे छॾियो, अल्लाह उहो करे छॾियो जेको मदीने वारे घोट घुरियो। सुभान अल्लाह चओ, वॾे आवाज़ सां चओ। हजरत उमर फरमाए थो मां हैरान होस त ही केर आ? उन खां पुछोसीं सजण वारा केर आहिनि? जे मां हजरत ख्वाजा खदर आहियां। चओ सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक जो शान, उन जो कमाल, उन जी शफ़क़त मुस्तफ़ा जी उम्मत ते केॾी वॾी आहे। नबी पाक फरमाए अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर, मुंहिंजे उम्मत ते मुंहिंजे उम्मत मां वध में वध रहम दिल आहे त अबू बकर सिद्दीक। माल कुर्बान, जान कुर्बान, वतन कुर्बान। मां खे अर्ज़ थो कयां, पढ़ियल आओ, तारीख़ जा पन्ना खोलियो, सीरत नबी जा वर्क खोलियो, ॾिसो त कहिड़ी जंग आहे जंहिंमें अबू बकर गॾु न वियो आहे। हर जंग में अबू बकर सिद्दीक मुस्तफ़ा सां गॾु रहियो। का जंग कान्हे, को सरियो कोन्हे, का ग़ज़वात न आहे जो अबू बकर सिद्दीक मदीने वारे घोट सां गॾु न हुजे। इन जे करे नबी करीम जी ज़ात हिजरत वारे दौर में जॾहिं अबू बकर सिद्दीक पुछां वेठो मुस्तफ़ा करीम जी हबीब फरमाया अबू बकर जे हिते मुंहिंजे पोयां आहे त रिहलत में बि ख़लीफ़नि मां मुंहिंजे पोयां अवल तूं हूंदे ऐं जन्नत में मुंहिंजे पोयां अवल तूं मैदान में। अब शाहिदी नबी साईं जी कबूल आहे। ॾाढा ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। मुस्तफ़ा जंहिंखे चए जन्नती हो छा आहे? ज़ोर सां जवाब ॾियो, फ़ैसिलो कर न। या नबीअ जे ॻाल्हि खे सचो मञ, नबीअ जे बयान खे सचो मञ, या नबीअ जे ज़ुबान पाक खे माज़ अल्लाह चओ त सची न आहे। केर बि न चओ त ज़ुबान सची न आहे, छो त मुस्तफ़ा जी ज़ुबान मां जेको निकिरंदो आहे सो वही ख़ुदा हूंदो आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वही योहा। नबीअ जी शाहिदी बरहक़ आहे। हुज़ूर फरमायो अबू बकर जन्नती आहे, असांजो ईमान आहे त अबू बकर, हथ मथे खणो अबू बकर, ॿियो मरे फारूक। सुभान अल्लाह।
नबी जेके शहीद सॾे तव्हां छा चवंदव? जोर सां ॻाल्हायो। ऐं शहीद जी जाइ जन्नत आहे या ॿी का? जवाब ॾियो। नबी करीम जी ज़ात ओहद जबल जे मथां आया। ओहद त वहद खां निकितल ओहद अकेलो इन जे करे सॼो वियो जो ॿिनि जबलनि खां जुदा आहे। नबी साईं फरमात ओहद अहिड़ो जबल आहे जेको असां सां मोहब्बत हो, असांजी ओहद सां मोहब्बत। पाण फरमाए त ओहद जन्नत जे रुकननि मां हिकिड़ो रुकन आहे, जन्नत जे थंभे थल्हे ते क़ाइम थियल आहे। अजीब क़िस्म जो जबल आहे, प्यारो जबल आहे, शान वारो जबल आहे। हुज़ूर मथे चढ़िया त ओहद हेॾे होॾे हले। साईं फरमाए त उसबुत ओहद चुरपुर न कर, फइन्नमा अलैक नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। नबी साईं सां अबू बकर गड्डा, उमर सोहणो गड्डा, उस्मान गनी गड्डा। हमें त ओहद चुरपुर न कर। अॼु तो ते नबी जा कदम हल, सिद्दीक जा कदम हल, ऐं ॿिनि शहीदनि उमर ऐं उस्मान जा कदम आहिनि। चओ सुभान अल्लाह। जंहिंखे जेरई मुस्तफा शहीद सॾे ॿुधा त जन्नती आहे या न, शान वारो आहे या न। खुदा मूंखे तोखे सम्झ ॾे, अकुल अता फरमाए। हबीब करीम जा आशिको नबी से शाहिदी ॾेई छॾी त ही शहीद बा जन्नती बा आहे, उमर फिल जन्नत। ऐं एॾी नज़र वारो, एॾे पावर वारो जो अकुल हैरान थी वेंदो। मक्की पाक जे हर में दर्स ॾींदड़ हिकु आलिम सगोरे किताब लिखियो, तारीख़ुल मदीना, तारीख़ुल मक्कतल मुशर्रफ वल मदीनतल मुनव्वरा। उन में हज़रत इब्ने अब्बास नबी पाक जे सोट खां हिकिड़ो वाक़ियो बयान कयो अथई। खुली ॿुधो ऐं खुली ॿुधायो। दुरूद राजा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा मक्की पाक जो मुहद्दिस तो लिखे, पंहिंजी तारीख़ में थो आणे जॾहिं हज़रत अमीर उमर जहान में रहलत कई आहे, शहीद जा मदीने मुनव्वरा में दुश्मन तलवार हईं आहे, अल्लाह के प्यारो थी वियो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी जो सोट फरमाए थो, मां सुतो पियो हां, थकल टुटल ख्वाब में निहारिया त अमीर उमर सुभान अल्लाह मथां आसमाननि खां लथो पियो अचे। पुछो मास उमर केॾे वियो है? चई अल्लाह ताला घुरायो हो। छाजे लाइ? अल्लाह फरमायो त दजले दरिया जे परे पासे खां हिकिड़ी पोढ़ी औरत जी बकरी चोरी थी वई, उनखे छो न मिली? जागो पिया। अल्लाह तव्हांखे सुजागी नसीब करे दिल वारे। उनखे बकरी छो न मिली? तुंहिंजे खिलाफत जो दौर हो, इमारत जो दौर हो, अमीरुल मोमिनीन है, छो न मिली? मुअर्ज़ कयो या अल्लाह तोखा लिकल न आहे, मख्फी न आहे, पोशीदह न आहे। उहा पोढ़ी मूं वटि कान पहुती हुई, तॾहिं हुनखे बकरी कान मिली। ये मूं वटि पहुचे हा, बकरी न मिले हा त मां मयारी थिया हा। अल्लाह फरमायो वाकई मूं रब खे बि इल्म आहे, तो वटि पहुती कान हुई। मोटी वञ, मदीने जे घोट जे भर में तुंहिंजी आराम गाह, वञी पंहिंजे दिलबर जो दीदार कर। मोटियो पियो अचां। हज़रत इब्न अब्बास फरमाया मां ख्वाब में ॾिसां पियो अमीर उमर पंहिंजे मज़ार में आयो आहे। अल्लाह जा मलाइका मुनकर नकीर साल जवाब ॾेरा पहुता। हिकिड़े पुछो मर रब्बुक, तुंहिंजो रब कहिड़ो आहे?
त अमीर उमर उन मलाक खे पर खां वठी छिकचे सोढ़ो करे छॾियो। ॿिए ॾे निहारी हिन मूंखे काबू करे छॾियो, वरी ॿियो थो पंहिंजो हथ विझे त उनखे बि काबू कई। अरे चओ छा था? मर रब्बुक, तुंहिंजो रब कहिड़ो आहे? साईं फरमाए थो अव्हां ॿुधायो त अव्हां जो रब कहिड़ो आहे? मूं त दुनिया जे केतिरनि मुल्कनि में कलमू पढ़ायो आहे, हज़ारे मस्जिदूं ठारायूं आहिनि, इदारा क़ाइम कया आहिनि, मुंहिंजे लाइ शक करण जी गुंजाइश ई कहिड़ी आहे? तव्हां ॿुधायो तव्हांजो रब कहिड़ो आहे? उन मुहदस सॻो रखियो त मलाइक अल्लाह ॾे मुतवजो थिया। मौला तो असांखे मोकिलियो आहे त उमर खां पुछो या उमर खे चओ थी असां खां पुछे। अल्लाह फरमायो न, तव्हांखे पुछण लाइ मुक़रर कयो अथमि, पर हिन खे छॾे ॾियो। ही उहो जवान आहे जो मदीने वारे